अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टीवी न्यूज़ में भली कार आऊं है मारवी थईं शामिल कयूं था हिन वक्त जूं हेडलाइंस। इस्लामाबाद की अदालत पीटीआई इरफान शहबाज गिल पारां इदारनि खिलाफ उथसाइण वारे केस जी अॼोकी ॿुधणी जो तफ़सीली फ़ैसिलो जारी करे छॾियो। अदालती फ़ैसिले मूजिब इंटरव्यू दौरान को बि मोबाइल फोन इस्तेमाल न थियो। इंटरव्यू 9 मुहर्रम हराम ते थियो, जंहिं ॾींहुं मोबाइल नेटवर्क कम न पियो करे। इंटरव्यू बंदि पियो। अदालती फ़ैसिले मूजिब इंटरव्यू जे हवाले सां जांच मुकमल आहे। जवाबदार अखबार एतराफ़ करे चुको आहे त संदसि मोबाइल ड्राइवर वटि आहे। जवाबदार जो जिस्मानी रिमांड घुरण सही नाहे। जांच लाइ 73 कलाक घणा हुआ। जवाबदार जे जिस्मानी रिमांड जी इस्तदा रद्द कई वञे थी। इदारनि खिलाफ उथसाइण वारे केस में अदालत पीटीआई जे गिरफ्तार अखबार शहबाज गिल के जुडिशियल रिमांड ते जेल मोकिले छॾियो। अदालत संदसि वधीक जिस्मानी रिमांड जी इस्तदा रद्द करे छॾी। हुकूमत शहबाज गिल जी रिमांड में वाद लाइ मैजिस्ट्रेट जे हुकुम खिलाफ अपील दाख़िल करे छॾी। केस जी ॿुधणी दौरान एडवोकेट जनरल चयो आहे त जवाबदार शहबाज गिल गुज़िरियल 2 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड दौरान अहम इंकशाफ कया आहिनि। मुकमल ट्रांसक्रिप्ट मोबाइल ते मौजूद आहे, जेको हासिल करणु ज़रूरी आहे। हुकूमत शहबाज गिल जी जिस्मानी रिमांड की दरख्वास्त रद्द थियण खिलाफ अपील दाख़िल करे छॾी। शहबाज गिल जी जिस्मानी रिमांड की दरख्वास्त रद्द थियण खिलाफ नज़रसानी अपील की ॿुधणी जारी। एडिशनल सेशन जज इस्लामाबाद मोहम्मद अदनान खान की अदालत केस की ॿुधणी कई। अदालत प्रोसिक्यूटर राना हसन नवाज़ के तैयार करे पेश करण जो हुकुम ॾिनो। जज मौसूफ़ हू नज़रसानी की अपील ते ॿुधणी नथो करे सघे। इस्लामाबाद की मुकामी अदालत शहबाज गिल के ड्राइवर की ज़ाल की ज़मानत मंजूर करे वरिती। जुडिशियल मैजिस्ट्रेट की अदालत शहबाज गिल के ड्राइवर की ज़ाल की ज़मानत की दरख्वास्त ते ॿुधणी कई। अदालत शहबाज गिल के ड्राइवर की ज़ाल के 30,000 रुपयनि जी मसलिकन एवज़ ज़मानत मंजूर कई। जेकॾहिं शहबाज गिल को कानून तोड़ियो आहे त केस सफ़ाई जो मौक़ो ॾियणु घुरिजे। पीटीआई चेयरमैन इमरान खान सोशल मीडिया ते जारी संदसि बयान शहबाज गिल ते मुबैना तशद्दुद जी मज़म्मत कंदे चयो आहे त शहबाज गिल ते तशद्दुद जी मज़म्मत करे थो। कहिड़े कानून तहत ऐं कंहिंजे हुक्मनि ते केस तशद्दुद जो निशानो बणाए पियो वञे। ॾोहारियुनि जी इम्पोर्टेड हुकूमत बचाइण लाइ पूरी नरजाई सां आइन ऐं समूरा कानून पामाल कया पिया वञनि। पाकिस्तान ऐं तुर्किया वापारी मुआहिदनि ते सयूं करे छॾियूं। इस्लामाबाद में तक़रीब वज़ीर आज़म शहबाज शरीफ, वफ़ाक़ी वज़ीर नवीद कमर, शेरी रहमान, मिफ्ताह इस्माइल ॿियनि जी शिरकत। पाकिस्तान से वापार वारे वज़ीर नवीद कमर ऐं संदसि तुर्क हममनसब डॉक्टर मोहम्मद MUS वापारी मुआहिदे ते सयूं कयूं। तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त मुआहिदो $5 बिलियन जी इब्तिदाई वापारी हदफ़ हासिल करण में अहम साबित थींदो। बतरफ़ा वापार जा लामहदूद मौक़ा मौजूद आहिनि। दुनिया खे ॿुधाइजे त संदन अवलियत कारोबार आहे। ॾींहुं मुस्तकम थियण लॻो। ओपन मार्केट में डॉलर वधीक ₹2.38 सस्तो थियण बाद $213 जो थी वियो। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कारोबार में तेज़ी। 100 इंडेक्स 241 पॉइंट्स इज़ाफ़े सां 42,485 जो थी वियो।